जिए सिंध। मुंहिंजा प्यारा सिंध वासियो, अॼु हिते बाल्टीमोर में आहियां। अॼु पंधु जेको आहे सो न कयुमि। कल्ह थोरो बुखार बि हुयो ऐं ज़ुकाम बि राति, उन करे अॼु हिते रेस्ट बि करियां पियो थोरी। सुभाणे हितां प्रोग्राम करे हितां निकिरबो। बाल्टीमोर मैरीलैंड जो हिकिड़ो तमामु अहम शहर आहे ऐं मूंखे यादि थो अचे त साईं अल्ताफ़ शेख साहब कुझु साल अॻु में 15 साल खनि अॻु में जॾहिं मूं वटि अची कुझु अरसो गुज़ारियऊं त उन्हनि हिकिड़ो किताबु लिखियो, बख़्शे लगारी खां बाल्टीमोर ताईं। मूंखे ख़बर न हुई त ही पंधु करे अची बाल्टीमोर में हिते ढाबो कबो। लतीफ़ साईं पंहिंजो हिकिड़ो बैत चयो आहे त खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसियड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। जेके खाहोड़ी आहिनि उन्हनि खे ओसियड़ो छाजो आहे? पंध जो आहे। उन्हनि खे इन ॻाल्हि जो ओसियड़ो कोन्हे त 19 ग्रेड मां 20 ग्रेड जी नौकिरी मिले। उन खे इन ॻाल्हि जो ओसियड़ो कोन्हे त उन्हनि जो हिकिड़ो पेट्रोल पंप आहे, उनखे ॿियो पेट्रोल पंप खपे। उन खे इन ॻाल्हि जो ओसियड़ो कोन्हे त हिकिड़ो प्लाट वरितो आहे त ॿियो प्लाट वठिजे, या हिकिड़ा घर वरिता आहिनि ॿिया घर वठिजनि। ऐं अॼु कुझु ॻाल्हियुनि जी वज़ाहत बि कंदो हलां त काफ़ी माण्हू सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि इहा ॻाल्हि कंदा रहिया आहिनि त मुनवर लगारी इंडिया जो एजेंट आहे। तव्हांखे ॿुधायां, चङा साल अॻु में सभ खां पहिरियां ई मूं कुझु सिटूं उन्हनि खे पहिरीं मूं ई उहो चयो हो त जेकॾहिं आऊं एजेंट आहियां त उहो एजेंट सिर्फ़ु सिंध जो एजेंट आहियां। उन खां पोइ केतिरनि ई सिंध जे सियासतदाननि, शहीद बशीर ख़ान कुरैशी, साईं जलाल महमूद शाह या ॿियनि क़ौम परस्तनि इहो सेंटेंस जेको आहे सो चवणु शुरू कयो त असीं जेकॾहिं एजेंट आहियूं त सिंध जा एजेंट आहियूं। ऐं ॿिया केतिरा माण्हू सहाफ़ी, मोतबर सहाफ़ी, उन्हनि इहो चवणु शुरू कयो त मुनवर लगारी बि प्रॉक्सी वार जो हिसो आहे। मुंहिंजा साईं, ऐं प्रॉक्सी वार जो हिसो हुजां हा या एजेंट हुजां हा त अॼु जेके ॻाल्हियूं आऊं करियां पियो इहे कॾहिं बि सिंध जा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खे वेलकम न कनि हा। लतीफ़ साईं चयो आहे, तांगे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो, उने में आणे कोन ॾींदई को ॿियो। आऊं त सिंधी माण्हुनि खे ख़ुदि एतमादी ॾियणु थो चाहियां ऐं इहो ॾियणु थो चाहियां त तव्हांखे दुनिया जे कंहिं बि मुल्क जे मदद जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजे ॿाहुनि ते, तव्हां पंहिंजे ताक़त ते, तव्हां पंहिंजनि वसीलनि ते, तव्हां पंहिंजी जदोजहद जी प्लानिंग ऐं रिथाबंदी कंदो त तव्हांखे सम्झ में ईंदो त वेढ़, जंग, जदोजहद छा थींदी आहे। पर ही प्रोपेगेंडा उहे माण्हू कंदा रहिया आहिनि जेके मुंहिंजे कम सां उन्हनि खे क़तई ऐं कंहिं सूरत में वास्तो न आहे, या उहे पुॼी नथा सघनि, या उहे इन ॻाल्हि करणु उहो ई चाहिनि था जेको आऊं करियां पियो, पर उहा हीअ शइ करे नथा सघनि छाकाणि त हिन शइ जे लाइ वॾी क़ुर्बानी ॾियणी पवंदी। ऐं ॿियनि माण्हुनि चयो त मुनवर लगारी सां ॻाल्हायो न त खंभिजी वेंदो, न त मारिजी वेंदो। मुनवर लगारी जूं फ़ोनूं टेपियूं थियनि, मुनवर लगारी जो जेको आहे सो ऑब्ज़र्वेशन हेठि आहे। मुंहिंजा साईं, आऊं हिकिड़ो सूफ़ी पुरअमन जदोजहद जो ऐं सच ते हलंदड़ माण्हू आहियां। तंहिंजे करे तव्हां इन ॻाल्हि में क़तई ऐं कंहिं बि सूरत में इन ते न सोचो जेके माण्हू प्रोपेगेंडाऊं था कनि। ऐं उहे माण्हू जेके चवनि था त मुनवर लगारी वटि $1 मिलियन जा घर आहिनि,
आउं उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त मुंहिंजे भाउ जे धीअरनि या पंहिंजे केतिरनि ई दोस्तनि मूंखां एक्सपेक्टेशन रखियूं आहिनि त आउं उन्हनि जी मदद करियां, पर आउं सदाईं उन्हनि खे चवंदो आहियां त जेसि ताईं तव्हां पाण पंहिंजी मदद न कंदो तेसि ताईं तव्हांखे उन जदोजहद जो अहसासु न थींदो। ऐं उन जीअं साईं अल्ताफ़ शेख जे किताब जी ॻाल्हि कयमि त तव्हां उहो वरी किताब वञी पढ़ो। साईं अल्ताफ़ शेख अची मूं वटि रहिया हुया ऐं उन्हनि किताबु लिखियो हुयो बख़्शे लगारी खां बाल्टीमोर ताईं। उन में तव्हांखे घणियूं ई ॻाल्हियूं मुंहिंजूं तव्हांखे मिलंदियूं। मुंहिंजा साईं, मुंहिंजा प्यारा, मुंहिंजा साथियो, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जे वाक़ई तव्हां लतीफ़ साईं जा पोइ लॻा आहियो, लतीफ़ साईं खे सम्झंदड़ आहियो, लतीफ़ साईं ते ईमान रखंदड़ आहियो, त उन जी ॻाल्हि खे सोचो, उन जी ॻाल्हि ते अमल करियो, तॾहिं तव्हांखे जे ज़हननि मां गंद किचिरो ख़तमु थींदो। ककर कोट बुर्जपुरी सॼण सैरियूं कनि ऐं पुण मथां तिन शल इंडलठ थी उभरां। केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं अथसि, केॾियूं ॻाल्हियूं असांखे सम्झायूं अथसि त लतीफ़ जेके मोहबत ऐं सचाई सां असांखे ॻाल्हियूं सम्झायूं आहिनि, जेकॾहिं उहे पाण पंहिंजे हा में हटाईंदासीं तॾहिं वञी असांखे रस्तो मिलंदो। इहा ॻाल्हि आउं बार बार तव्हांखे चवंदो पियो अचां, बार बार चवंदो पियो अचां त लतीफ़ साईं खे पढ़ो, सम्झो ऐं उन ते अमल करियो, तॾहिं ई तव्हांखे उहो रस्तो मिलंदो। बाक़ी जेके ही ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि या उते वेठा आहिनि, उहे मिड़ई कॾहिं कमु थोरो घणो कयोसीं, इन मां ॻाल्हि न वरंदी। तव्हां दुनिया जूं मूवमेंट्स ॾिठो, उन्हनि पंहिंजे जदोजहद जी रिथाबंदी करे, प्लैनिंग करे जॾहिं अमल कयो आहे त उन्हनि खे बेमिसाल नतीजा मिलिया आहिनि, ग़ैर मामूली नतीजा मिलिया आहिनि। अञा ॾिसो असांजो कल्ह वीचारो दोस्त जंहिंखे खंभे विया जीअं सिंध तहरीक जो, उनखे ख़ैर ज़ाहिर कयूं पर वरी कूड़नि केसनि में ज़ाहिर कयूं। इहो सिलसिलो इन्हनि जो हलंदो रहंदो, इहा रियासत कंदी रहंदी। उनखे मोह ॾियण जे लाइ जेसि ताईं सचा कारकुन, जेसि ताईं सचा माण्हू पाण में मुतहद थी, ॿधी करे, हिकु थी करे अॻिते न वधंदा, तेसि ताईं पाण खे उहे नतीजा न मिलंदा। तंहिंजे करे वरी तव्हांखे लतीफ़ साईं जो उहा ॻाल्हि ॿुधाईंदुसि त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े चोर न अचे कॾहिं। उहे पोइ चोर असां ॾे कोन ईंदा, असीं उन्हनि खे भॼाए कढंदासीं, असीं पंहिंजूं रिथाबंदियूं जोड़ींदासीं। त लतीफ़ खे पढ़ो, लतीफ़ खे सम्झो। मुंहिंजा प्यारा भाइरो, इहे ॻाल्हियूं तव्हां हा सां हंडायो, ज़रूरु तव्हांखे नतीजा मिलंदा। सदाईं गॾु, जिए सिंध, जिए लतीफ़।